अस्सलाम वालेकुम। STV न्यूज़ ता ख़बर जो सिलसिलो जारी है। वली मोहम्मद जाड़ो तव्हां सां गॾु आहियां। नज़र विझूं था जंपीर खां बशीर सागर ख़ासकली जी रिपोर्ट ते। जंपीर बाईपास ते 10 अक्टूबर ते जंपीर कोस्तान जे मुख्य मसइलनि ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हयो वेंदो, जंहिंमें शिरकत लाइ कोस्तान हर मकतब फ़िक्र जे सियासी समाजी अॻवान सां मुलाक़ातूं ऐं शिरकत जो सॾु ॾिनो पियो वञे। कोस्तानी अवाम पारां राजूनी इतिहाद जे सॾ खे भरपूर मोट ॾिनी पई वञे। कोस्तान राजूनी इतिहाद तरफ़ां 10 अक्टूबर आचर ॾींहुं 3 वॻे जंपीर में रिथियल तारीख़ी धरणो एहतिजाज कयो वेंदो। जंपीर राजूनी इतिहाद जे अॻवान जूं धरणे खे कामयाब करण लाइ इलाइक़ी वासियुनि सां गॾिजाणियूं हलंदड़ आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त तारीख़ी एहतिजाज करे पंहिंजा जाइज़ मुतालबा मञराया वेंदा। मुतालबा तस्लीम न करण ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रखंदासीं।